साईं सदाईं करीं मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सब आबाद करे। जी दोस्तो, कीअं आहियो? जेके बि मूंखे हिन वक़्तु ॾिसनि था, सभिनी दोस्तनि खे, सभिनी भेनरुनि खे, सभिनी अमड़नि खे, ऐं मां पंहिंजे सभिनी जेके बि मूंखे ॾिसनि था सभिनी खे आसिफ़ पौड़ जे तरफ़ां उर्फ़ गामू जी तरफ़ां अस्सलाम वालेकुम। हिन वक़्तु मां सब्ज़दार लान शिकारपुर में बीठो आहियां ऐं हीअ तव्हां ॾिसो त हिन वक़्तु जेके मुंहिंजूं प्रोग्राम जूं तयारियूं हलनि पियूं ऐं हीअ सब्ज़दार लान में बीठो आहियां ऐं तव्हां ॾिसी सघो था हिन वक़्तु हीअ मां तव्हांखे पहिरियों ॾेखारियां, पोइ अॻिते वधी करे मां तव्हां सां ॻाल्हायां थो। हीअ प्रोग्राम आहे सुभाणे इंशा अल्लाह, अलाह अलाह जो हबीब कंदो इंशा अल्लाह ख़ैर सां, जेको आहे 21 तारीख़ आहे, सूमर जो ॾींहुं आहे। 21 तारीख़ ऐं 22 तारीख़ ते जेको प्रोग्राम आहे पूरी शिकारपुर में जेके असां अनाउंसमेंट कई आहे त शिकारपुर में हिकिड़ो फैमिली फेस्टिवल मां कराए रहियो आहियां, जेको पंहिंजे शिकारपुर जे माण्हुनि जे लाइ, शिकारपुर जे मां पंहिंजी भेनरुनि जे लाइ कुमार जेको लिखियो आहे त हक़ मौजूद गामू ऐं ज़ीशान जेको आहे हैदर, अस्सलाम वालेकुम ज़ीशान, हैदर पन्नो आकिल, वॾी महिरबानी, हफ़ीज़ अहमद पंवर जेको आहे ज़बरदस्त। त 21 तारीख़ ते इंशा अल्लाह सुभाणे प्रोग्राम इहो कयो वेंदो, जेको हुनजो टाइम आहे 4 बजे आहे, जेको राति जो देरि ताईं हलंदो। ऐं उन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधायां त लेडीज़ जो पोर्शन अलॻि हूंदो, पार्टीशन हूंदी, लेडीज़ हिकु तरफ़ हूंदी, जेंट्स हिकु तरफ़ हूंदा। ऐं उन खां अलावा हीअ मुंहिंजा जेके दोस्त बीठा आहिनि, साईं जेको आहे हीअ मुंहिंजो ऑर्गेनाइज़र आहे, साईं जेको आहे पाण बीठो आहे, तव्हां ॾिसोसि हिनखे, साईं शहबाज शाह बुखारी। ऐं उन खां अलावा साईं सैद एहसन शाह, हीअ बि ऑर्गेनाइज़र आहे। हीअ असांजो दोस्त आहे अली भाई, माशाअल्लाह हिनखे आहे सखर जो, हिनखे मां वेलकम थो कयां। हे मुंहिंजे ॾुख सुख में कमकार में मूंसां गॾो आहे। ऐं हिन सां अॻियो जेको आहे मुंहिंजो ॿियो दोस्त आहे त जेको आहे पप्पू परदेसी, इख़लाक अहमद सूमरो, ऐं हीअ जेको आहे ज़ीशान अहमद साईं मुग़ल, हे साईं ज़ीशान अहमद सूमरो, हीअ साईं शोएब मेमण माशाअल्लाह, ऐं साईं हीअ मुंहिंजो दोस्त, हे जेके मूंसां सभु दोस्त आहिनि, हीअ मुंहिंजी टीम आहे। हीअ कामरान जेको आहे इमरान सूमरो, हा, हीअ सभु मूंसां गॾु आहिनि, हीअ सॼी मुंहिंजी टीम आहे। हीअ मुंहिंजे अकेले जो कमाल न आहे, हीअ जेकॾहिं न हुजनि हा शायदि मां अकेलो त नामुमकिन आहे न, अकेलो त सही माण्हू चङो चवंदा चङो आहे ई न, ॿिनि में ॿधी हूंदी आहे ऐं ताक़त आहे। हीअ जेका मुंहिंजी मुठ आहे, हीअ मुंहिंजी ताक़त आहे। ऐं उन खां अलावा हाणे जॾहिं मां लाइव अचां थो त असांजी माण्हुनि जी थिंकिंग आहे त मां ॻाल्हायां बि थो त बि माण्हू वीडियो कॉल करनि था, कटियानि थो त बि कॉल करनि था। सो प्लीज़ थोरो रिलैक्स रहो। त हीअ जेको आहे प्रोग्राम जेको आहे सब्ज़दार लान शिकारपुर में इंशा अल्लाह ऐं 4 बजे स्टार्ट कयो वेंदो ऐं देरि ताईं इहो प्रोग्राम हलाईंदासीं। ऐं हिन वक़्तु असांजे प्रोग्राम जूं बाक़ाइदे तयारियूं हलनि थियूं। ऐं तव्हांखे मां ॿुधायां त सिंध जा छा पूरे पाकिस्तान जे लेवल ते जेके पंहिंजा सोशल मीडिया जा हिकिड़ा सितारा, हिकिड़नि जंहिं पंहिंजो महिनत करे पंहिंजो नालो रोशन कयो आहे, उन्हनि मां सभु जेके मज़ाहिया अदाकार, सिंगर, सभु दोस्त उहे अचनि था। उन्हनि सां अचो, उहे तव्हांखे चहिरनि ते मुस्कुराहटियूं हणाईंदा, नचाईंदा, घुमाईंदा, खिल भोग थींदी, घणियूं मस्तियूं मज़ाक थींदियूं, उन्हनि सां वीडियो थींदी आहे, उन्हनि सां फ़ोटोग्राफरी थींदी। हीअ प्रोग्राम शिकारपुर जे लाइ मां हिन हिसाबे पंहिंजे शिकारपुर जे शहर वारनि जे लाइ हीअ जेको एंटरटेनमेंट जो प्रोग्राम रखियो आहे। ऐं उन जूं जेको आहे हीअ प्रोग्राम जेको मां कयां थो त कंहिंजे तावन सां थो कयां, कंहिंजी टेक ते थो कयां, कंहिंजी सपोर्ट ते थो कयां, त इहो जेको आहे DIG जेको आहे लाड़काणो मज़हर नवाज़ शेख साहिबु। ऐं उन खां अलावा जेको आहे SSP तनवीर दुनियो शिकारपुर, DC शिकारपुर। ऐं उन खां अलावा असांजा मोज़िज़ मतिलबु त जेको आहे फराज शेख साहिबु गॾु आहिनि, इम्तियाज़ शेख साहिब बि मूंसां गॾु आहिनि। उन्हनि जी बि मूंखे टेक आहे। उन्हनि मते हिकिड़ी एप्रिशिएट कयो आहे त यार गामू भाउ तूं हे जेको प्रोग्राम करे रहियो आहे ॾाढो ज़बरदस्त आहे। ऐं उनजे करे त उन में जेके सिंध जा मज़ाहिया अदाकार जेके अचनि पिया, अली गुल मल्लाह आहे, सोराब सूमरो आहे, मामा लालू आहे, शमा सिंधी आहे, तुफ़िल संजराणी आहे, असगर खोसो आहे। ऐं उन खां अलावा कोमल नाज़ आहे, शबाना छा नालो अथसि, शबोलाल नाला माशाअल्लाह, माना वॾा मज़ा थींदा,
खिल थींदी। हे त हाणे माना थोरो सजाद मखणी, पोपट खान, घणा ई दोस्त अचनि था ऐं हीउ इवेंट ॾाढो इंशाअल्लाह सुठो। ऐं मूंखे वॾी ॻाल्हि इहा आहे त मां ॾाढो ख़ुशि नसीबु आहियां जो शिकारपुर वारनि मूंखे हिकिड़ी मतिलबु त वॾी सपोर्ट कई आहे ऐं उन्हनि मूंखे बाक़ाइदे मुंहिंजो उन्हनि जो फीडबैक मूंखे सुठो नज़र थो अचे। ऐं इंशाअल्लाह जंहिं बि भेण खे, जंहिं बि भाउ खे जेकॾहिं का बि टिकट वठणी आहे, माण्हू काफ़ी सोचंदा हूंदा यार टिकट किथां वठां। टिकट जे लाइ असां हसन बेकरी ऐं सोरी जेको आहे हसन फार्मेसी ते असांजूं टिकटां पयूं आहिनि। ज़ीशान मुग़ल जी जेको मेडिकल आहे उते बि असांजूं टिकटां पयूं आहिनि। सजाद मुग़ल जेको आहे आई लव यू जेको सभिनी खे चवंदो आहे सदर में, उहो सॼी राति उहो उनजो दुकानु खुलियल हूंदो आहे, उन वटि बि असांजूं जेको टिकटां पयूं आहिनि। ऐं उन खां रॉयल बेकरी जेकी हज़ारी दर ते आहे उते बि असांजूं टिकटां पयूं आहिनि। ऐं वरी ॿी ॻाल्हि ॿुधायां, जेकॾहिं का बि हैदर बेकरी ते बि पयूं आहिनि, 5 असांजूं ब्रांचूं आहिनि उते पयूं आहिनि। ऐं जेके मुंहिंजूं जेके भेनरियूं जेकॾहिं ॾिसनि थियूं, ॿुधनि थियूं, जेकॾहिं मुंहिंजी भेण चवे थी त मां कंहिंखे चवां त मुंहिंजी इहा टिकट मूंखे हसन फार्मेसी ते मां नथी वञी सघां, हैदर बेकर ते नथी वञी सघां, त जेके उहे असांजूं ॿियूं जेके टिकट आहिनि उहे असां जेको आहे गर्ल्स कॉलेज में उते बि असांजूं टिकटां पयूं आहिनि। ऐं तव्हां उते गर्ल्स कॉलेज में वञी करे मुंहिंजूं भेनरियूं, मुंहिंजूं वॾड़ियूं, मुंहिंजूं माइरियूं जेके बि, त उहे तव्हां गर्ल्स कॉलेज मां मैडम आहे, मैडम खे असां उहे टिकटां ॾिनियूं, तव्हां उतां बि अची करे परचेज़ करे सघो था। हिन वक़्तु सब्ज़दार लाइन शिकारपुर में मां बीठो आहियां ऐं हे तव्हां ॾिसी सघो था त हिन वक़्तु बाक़ाइदे माना जेको आहे ज़ोर शोर सां बाक़ाइदे तयारियूं हलनि थियूं। ऐं तव्हां सभिनी दोस्तनि जो सॼे शिकारपुर जो तावन आहे, सहकार आहे। ऐं इन खां अलावा इंशाअल्लाह वरी तव्हांखे मां ॿुधायां त ॿारनि जे लाइ जेको अञा वधीक मां एतिरो त नथो ॻाल्हाए सघां, मां पंहिंजे ऑर्गेनाइज़र खे जेको आहे शबाशाह खे हाणे 2 मिंटनि जे लाइ मोबाइल या 5 मिंट लाइ ॾियां थो त वधीक ब्रीफ कंदो। ॿारनि जे लाइ बि वॾा सेगमेंट आहिनि उते, माना कार्टून आहिनि ऐं उन खां अलावा मैजिक प्रोग्राम आहिनि, डांस आहे, मेहंदी जो प्रोग्राम आहे, मतिलबु त स्टॉल लॻल आहिनि, तव्हांखे खाधे पीते जा स्टॉल मिलंदा। माना ईअं सम्झो त ऐं वॾी में वॾी तव्हांखे हिकिड़ी आख़िरी ॻाल्हि कयां, पोइ मां पंहिंजी हीअ जेको आहे मोबाइल पंहिंजे दोस्त शबाशाह खे ॾींदुमि त हीउ जेको प्रोग्राम जेको फैमिली फेस्टिवल करे रहियो आहियां, इहो सख़्तु सिक्योरिटी में थो थिए, पुलिस जी सख़्तु निगरानी में थिए थो। इन में चौतरफ़ माण्हू पुलिस बीठा हूंदा ऐं लेडी पुलिस बि हूंदी मूंसां गॾु। इंशाअल्लाह का बि जेकॾहिं का बि बदतमीज़ी बदनज़मी जेकॾहिं काथां असांखे फील थी या कंहिं कई त उनखे हिन प्रोग्राम मां, हिन हॉल मां उनखे कढियो वेंदो। वधीक सही शबाशाह। तव्हां छा था चवणु चाहियो मुंहिंजे दोस्तनि खे, मुंहिंजे पीरी प्यारनि खे, मुंहिंजी पंहिंजी भेनरुनि खे, तव्हां छा था चओ? अस्सलाम वालेकुम या अली मदद जी। त माशाल्लाह कल ख़ैर सां असांजो हाणे तव्हां इवेंट जी तयारियूं आहिनि। कल ख़ैर सां असां इवेंट स्टार्ट कंदासीं 4 बजे खां वठी करे राति थी सघे तो माशाल्लाह जेसिताईं असांखे मोट मिली। त तव्हांखे असां ॿुधायूं की हिन इवेंट में तक़रीबन सिंध जा मयानाज़, स्टेज जा बादशाह, कॉमेडियन हूंदा ऐं उनमें आर्टिस्ट सुठा आहिनि जंहिंमें तव्हांखे फुल एंटरटेनमेंट मिलंदी। ऐं हिते टेबलूस थींदा ऐं टेबलूस खां अलावा कुझु कंपनीज़ आहिनि जेका गिफ्ट हैम्पर असांजी एडरिन जे लाइ आहिनि। कॉस्मेटिक्स कंपनी जी कुझु सामान बि उहो बि तव्हांजे लाइ असां खणी करे गिफ्टिंग अचूं था। ॿारनि जे लाइ जेको आहे मैजिक शो रखियो आहे, जेका माशाल्लाह असांजी मुल्तान जी टीम ईंदी ऐं मैजिक शो कंदी, तक़रीबन सुठा हिकिड़ा यानी कि परफॉर्म्स कंदा। ऐं उन खां अलावा कार्टून कैरेक्टर उहो बि असां वटि हिन पंडाल में मौजूदु हूंदा ऐं उन खां अलावा असां स्टॉल सुठा आया आहिनि ऐं फुल एंटरटेनमेंट थींदी। ऐं माशाल्लाह असां हिकिड़ो हिते फैमिली फेस्टिवल आहे, तव्हां पंहिंजी फैमिली सां गॾु अचो, पंहिंजे कपिल सां गॾु अचो, माशाल्लाह इंशाल्लाह फुल तव्हांखे एंटरटेनमेंट थींदी। थैंक यू जी दोस्तो, सुभाणे अचणु न विसारींदा जेको आहे फैमिली फेस्टिवल थी रहियो आहे 21 तारीख़ ऐं 22 तारीख़ ते। सुभाणे इंशाल्लाह 21 तारीख़ सुभाणे सूमर जो ॾींहुं आहे ऐं इंशाल्लाह साईं हिकिड़ो मिंट 21 तारीख़ ते जेको आहे सूमर जे ॾींहुं शाम जो 4 बजे ही प्रोग्राम स्टार्ट कयो वेंदो। तव्हां बि अचो, पंहिंजी फैमिली खे अचो, सभिनी खे इंजॉय कयो ऐं बाक़ाइदे तव्हांखे मज़ो ईंदो। तव्हां ज़रूरु अचिजो। हे साईं एहसन शाह असांजो प्रोग्राम जो ऑर्गेनाइज़र आहे ऐं बिल्कुलु तव्हां हुन सां ॻाल्हायो। जी साईं। अस्सलाम वालेकुम दोस्तो, शिकारपुर में पहिरियों दफ़ो वॾे में वॾो प्रोग्राम तव्हांजे लाइ ऐं इहो मौक़ो न विञायो। ज़बरदस्त प्रोग्राम थी रहियो आहे जंहिंजी ज़ोर शोर सां तयारियूं हली रहियूं आहिनि। इन करे इहो मौक़ो कॾहिं बि न मिस कजो। सुभाणे ऐं परीहं 21 ऐं 22 तारीख़ ते अचणु न विसारींदा। वॾी महिरबानी सभिनी दोस्तनि जी जंहिं पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी करे असांखे ॿुधो ऐं असांखे सभिनी दोस्तनि मैसेज कया आहिनि। उन्हनि जा नाला नथो खणी सघां, काफ़ी माण्हुनि जा नाला अचनि था। सो अब्दुल ख़ालिक पौर,
ठीकु आहे साईं। ऐं इंजीनियर शफ़क़त खोखर वाचिंग, सजाद अली सिद्दीकी वाचिंग, ऐं उन सभिनी दोस्तनि जी वॾी महिरबानी। तव्हां पंहिंजो खोड़ सारो ख़्यालु रखिजो। गुड नाइट, टेक केयर, बाय बाय, हैव अ नाइट, लव यू, ओके, अल्लाह हाफ़िज़। फिनिश कयां? हाँ ओके।